अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त वापार जंग जे ख़ात्मे जो बहितरीन ज़रियो आहे। हुन पाकिस्तान ऐं भारत विच में जंग रोकराई। ॿई मुल्क तेज़ीअ सां जोरी जंग ॾांहुं वञी रहिया हुआ। हू रूसी सदर मां घणो मायूस थियो आहे। यूक्रेन जंग रोकण जो मुआइदो न थियो त 50 ॾींहनि में रूस ते सख़्त टैरिफ लॻाईंदा। वापारी टैक्सनि में इज़ाफ़े ते यूरोपीय यूनियन ऐं ॿियनि मुल्कनि सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहे। डोनाल्ड ट्रंप जी व्हाइट हाउस में नीटो चीफ मार्क रूटे सां मुलाक़ात। गज़ा इसराइली हमलनि में वधीक 72 फ़लस्तीनी शहीद। गज़ा जी सिहत वारी वज़ारत मूजिबि 24 कलाकनि दौरान इसराइली फ़ौज जे हमलनि में 120 फ़लस्तीनी शहीद ऐं 557 ज़ख़्मी थिया। अल क़िसाम ब्रिगेड जूं इसराइली फ़ौज ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई जारी। अल क़िसाम ब्रिगेड जो चवणु आहे त गज़ा में झड़पुनि दौरान 3 इसराइली फ़ौजनि खे मारे छॾियो। इसराइली गाॾियुनि ऐं टैंकुनि खे बि निशानो बणाए वियो। हमास जो चवणु आहे त इसराइली वज़ीर आज़म गज़ा जंग ख़तमु करण में संजीदा नाहे। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त गज़ा जी सूरतहाल ख़ौफ़नाक थी चुकी आहे। गज़ा मसइले जो हल ॿिनि रियासतुनि जे क़याम में आहे। गज़ा में रुॻो फायरबंदी कंहिं मसइले जो हल नाहे। फ़लस्तीनी रियासत पाइदार सियासी हल जो अहम हिसो आहे। गज़ा में इंसानी तबाही जी माज़ीअ में तारीख़ नथी मिले। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त इसराइली हमले में शहीद 12 साइंसदाननि 100 खां वधीक नवां साइंसदान पैदा कया। हमास में 2 लख नयुनि भर्तियुनि बाद अॼु गज़ा इसराइली फ़ौज दुबण आहे। ॾेढी ॾांहुं भॼंदड़ नेतनयाहू मिज़ाइलनि सां तबाह ॻुझा हंध अञा ताईं लिकाए रहियो आहे। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे सलाहकार अली वलायती जो चवणु आहे त जेकॾहिं अमरीका यूरेनियम रचाव बंदि करण लाइ ज़ोर भरियो त जोहरी ॻाल्हियूं न थींदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां मुलाक़ात। ईरानी सदर जो चवणु आहे त यहूदी हुकूमत मुस्लमाननि जे सिफ़नि खे कमज़ोर ऐं विरहाइण जी कोशिश करे रही आहे। इस्लामी दुनिया खे यहूदी हुकूमत जो मुक़ाबिलो पाण में इतिहाद ऐं ॿधी सां करणु घुरिजे। मसूद पज़ेश्कियान जंग में ईरान जी हिमायत करण ते पाकिस्तान हुकूमत जा थोरा मञिया। मोहसिन नक़वी जी ईरानी अवाम खे यहूदी अगराई ख़िलाफ़ तारीख़ी सोभ ते मुबारकबाद। वफ़ाक़ी हुकूमत ऐं शुगर मिल्स मालिकनि में मामला तइ। खंड जी एक्स मिल क़ीमत 165 रुपया फ़ी किलो मुक़रर। ख़ुराक वारी वज़ारत जो चवणु आहे त हुकूमत ऐं शुगर मिल मालिकनि में मामला तइ थी विया आहिनि। खंड जी एक्स मिल क़ीमत 165 रुपया फ़ी किलो मुक़रर कई वई आहे। फ़ैसिलो अवामी रिलीफ लाइ कयो वियो। समूरियूं सूबाई हुकूमतूं खंड जे सस्ते अघ ते फ़राहमी यक़ीनी बणाईंदियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोमासे जो वसकारो। हैदराबाद में तेज़ तूफ़ानी बरसात। अधु कलाक जी बरसात शहर खे ॿोड़े छॾियो। रोड रस्ता नाला नदियुनि जो ॾेख ॾियणु लॻा। दुकान जी छित करण सबबि हिकु ॼणो फोत थी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में रोड रस्ता पाणीअ हेठि अचण जो नोटिस वरितो। मेयर सां राब्तो। काशिफ शोरे सूरतहाल जो ज़िम्मेवार हेस्को खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त फीडर ट्रिप थियण ऐं पंपिंग स्टेशन बंदि थियण सबबि पाणी जे निकाल में ॾुखियाई थी रही आहे। वसकारे सबबि सिंध जे ॿियनि शहरनि में बि सूरतहाल अबतर आहे। मातली में घरनि जी छित ऐं भित किरण सबबि 2 वटू फोत। कोठरी टंडो अलया टंडो मोहम्मद खान जेकबाद दोदापुर मुबारकपुर चक सेवण ऐं उॾेरलाल में बि बरसात। मुल्क में चोमासे जी बरसातुनि दौरान 53 ॿारनि समेत 100 खां वधीक माण्हू फोत। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 26 जून खां 14 जुलाई ताईं चोमासे जी बरसातुनि दौरान 111 माण्हू फोतिया। फोतुनि में 53 ॿार बि शामिल। सभ खां वधीक माण्हू करंट लॻण जे वाक़िअनि सबबि पंजाब में फोत थिया। PDA में पंजाब जे तर्जुमान जो चवणु आहे त सूबे में हलंदड़ साल चोमासे जी बरसातुनि सबबि हेल ताईं 44 ॼणा फोत ऐं 134 ॼणा ज़ख़्मी थी चुका आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त व्याज जे शेयर में घटिताई जी गुंजाइश मौजूदु आहे। जेतिरी गुंजाइश हुई ओतिरो पघारदार तबिके खे रिलीफ फ़राहम कयो। मुआशी इस्तेहकाम में आॾो रंडकूं ख़तमु कयूं वयूं आहिनि। हुकूमत जे सुठनि फ़ैसिलनि सबबि मईशत मज़बूत थी रही आहे। स्टॉक एक्सचेंज में नुमायां इज़ाफ़ो ॾिसण लाइ मिलियो। मुआशी तरक़ी में बैंकुनि पंहिंजो अहम किरदारु कयो। बैंकूं सीड़पकारनि सां गॾिजी बीमार सनती यूनिट बहाल कनि। वापारियुनि ऐं गुड्स ट्रांसपोर्ट सां ॻाल्हियूं कयूं।
वफ़ाक़ी हुकूमत समूरनि रियासती इदारनि लाइ हुकूमती माली इमदाद कारकर्दगीअ सां मशरूत करण जो फ़ैसिलो करे वरितो। इदारनि जी फंडिंग जो नओं फार्मूलो तजवीज़। नाणे वारी वज़ारत जी रिपोर्ट में चयो वियो आहे त रियासती इदारनि जी मुसलसिल माली इमदाद नाअहलीअ खे जनमु ॾिनो आहे। रियासती इदारनि खे ग़ैर मशरूत मदद क़ौमी वसीलनि जो ज़ियान कयो। इदारा असुल में मईशत जी तरक़ी जो ज़रियो बणजणु घुरिजनि हा, पर बिना एहतिज़ाब फंडिंग सां माली बार बणिजी चुका आहिनि। कुछ रियासती इदारनि जो मईशत या अवामी ख़िदमत वारो किरदारु न हुजणु बराबरि आहे। हुकूमत बार बार खसारे वारनि इदारनि खे सीड़प फराहम करे थी, जंहिंजो नतीजो ऑपरेशनल जमूद, ख़राब हुकुमरानी, हदफ़नि जी ग़लत तरजीहुनि में निकिरे थो। तजवीज़ कयल मॉडल तहत रियासती इदारनि खे फंडिंग लाइ मख़सूस हदफ़ पूरा करणा पवंदा। हदफ़ पूरा करण ताईं मख़सूस इदारे खे माली इमदाद न ॾिनी वेंदी। नतीजनि सां मशरूत फंडिंग जो मक़सदु मालियाती ज़ाब्तनि खे हथी ॾियणु ऐं ऑपरेशनल कारकर्दगी खे बहितर बणाइणु आहे। हदफ़ हासिल करण में नाकामी ते माली मदद घटि कई वेंदी। FC के सॼे मुल्क में कमु करण जो इख्तियार मिली वियो। फ्रंटियर कॉन्स्टेबलरी मां फेडरल कॉन्स्टेबलरी में तब्दील। सदर आसिफ अली ज़रदारीअ फ्रंटियर कॉन्स्टेबलरी रीऑर्गनाइज़ेशन ऑर्डिनेंस 2025 जारी करे छॾियो। FC हाणे फेडरल कॉन्स्टेबलरी सॾिबी, जंहिंजो दाइरो चइनी सूबनि इस्लामाबाद, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान ताईं वधायो वियो आहे। FC जे इंस्पेक्टर जनरल जी मुक़ररी वफ़ाक़ी हुकूमत कंदी। फोर्स जो हर डिवीज़न में विंग कमांडर मुक़ररु कयो वेंदो, जंहिंजी रैंक DIG बराबरि हूंदी। सॼे मुल्क में फेडरल कॉन्स्टेबलरी जी भर्तियुनि लाइ ऑफिसूं क़ाइमु कयूं वेंदियूं, जंहिंजी कमांड जी ज़िम्मेवारी पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान जे ऑफिसरनि हवाले हूंदी। वफ़ाक़ी सरकार कानून ऐं इंसाफ़ जी बहितरी तोड़े अमन अमान जी बहाली लाइ वफ़ाक़ी रिज़र्व फोर्स बि भर्ती करे सघे थी। घरू मामलनि बाबति मुमलकती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त फेडरल कॉन्स्टेबल जी पघार वफ़ाक़ी हुकूमत ॾींदी। चइनी सूबनि में अहलकार भर्ती कया वेंदा। FC जी तरबियत लाइ क़दम खयां पिया वञनि। ऐं इंग्लैंड दिलचस्प मुक़ाबले बाद भारत खे लॉर्ड्स टेस्ट में 22 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी। इंग्लिश टीम तरफ़ां मिलियल 193 रनसुनि जे हदफ़ जे जवाब में भारतीय टीम 170 रनसुनि ते ढेर थी वई।